शिकारपुर खां ख़बर खां आगाह कंदा हलूं। शिकारपुर मदनी मस्जिद जे साम्हूं सरकारी प्लाट ख़ाली पियल ते मौलवी मुजीब रहमान खोड़ो कब्ज़े करण जूं तयारियूं करे वरितियूं आहिनि। तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं। शिकारपुर में मदनी मस्जिद जे साम्हूं ख़ाली पियल सरकारी प्लाट ते मौलवी मुजीब रहमान खोड़ो कब्ज़े करण जूं तयारियूं करे वरितियूं आहिनि। जंहिं ख़ाली पियल प्लाट ते JUI जो झंडो ऐं मदनी ईदगाह ऐं पार्क जो बोर्ड ऐं प्लेट लॻाए वरिती आहे। नाज़रीन, ज़रियनि खां इहा बि मालूमात मिली आहे त DC शिकारपुर काशिफ़ नबी खोड़ो पंहिंजी ज़ात परस्ती कंदे मौलवी मुजीब रहमान खोड़ो ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करण खां क़ासिर आहे ऐं लवाए रहियो आहे। हुननि डिप्टी कमिश्नर शिकारपुर कमिश्नर लाड़काणो खां कार्रवाई करण जी घुर कई आहे।